नाज़रीन, काज़ी अहमद में इंडस अकेडमी ऑफ साइंस में बोर्ड के इम्तिहान तोड़े एंट्री टेस्ट में पोजीशन खणंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणी में मञता सर्टिफिकेट एवॉर्ड ॾियण वारी तकरीब कोठाई वई। तकरीब में ॿारनि तकरीरूं करे टैबलोस पेश कया। उन हवाले से रिपोर्ट किया है गुलाम हैदर बालादी। काज़ी अहमद में इंडस अकेडमी ऑफ साइंस में बोर्ड के इम्तिहान तोड़े एंट्री टेस्ट में पोजीशन खणंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि में ममता सर्टिफिकेट एवॉर्ड ॾियण वारी तकरीब कोठाई वई। तकरीब में ॿारनि तकरीरूं करे टेबलोस पेश कया। उन हवाले से आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त जे हवाले से खूबसूरत प्रोग्राम सजायो वियो आहे जंहिंमें अकेडमी के शागिर्दनि खे मुख़्तलिफ़ मॉक टेस्टुनि में या गॾोगॾु मुख़्तलिफ़ टेस्टुनि में या क्लास के दौरान परफॉर्मेंस ॾिनी आहे त उनखे एवॉर्ड ॾिना पिया वञनि। ऐं हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ शागिर्द मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॾाढियूं ख़ूबसूरत ऐं लाजवाब तकरीरूं करे रहिया आहिनि। जेके बि असांजूं टेस्टूं थियनि पियूं या इम्तिहान थियनि पिया उन्हनि में काज़ी अहमद शहर ऐं काज़ी अहमद तहलके जा ॿार नुमाया पोजीशनूं हासिल कनि पिया। जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि में टैलेंट आहे पर उन्हनि खे प्लेटफॉर्म नथो मिले जिते हू पंहिंजो टैलेंट ॾेखारे सघनि। मां सम्झां थो त अहिड़ा प्रोग्राम तमामु घणो माना बहितरीनु प्लेटफॉर्म आहिनि जिते पंहिंजो शागिर्द टैलेंट ॾेखारे सघनि था। अॼु हिन प्रोग्राम में असां ॾिठो त काफ़ी ॿारनि तमामु बहितरीनु स्पीचिस चयूं, काफ़ी ॿारनि बहितरीनु नात किरात चई ऐं टेबलोस पेश कया। इहो इंडस अकेडमी जी तरफ़ खां हर साल असां जेको रिज़ल्ट एवॉर्ड सेरेमनी कंदा आहियूं जंहिंमें शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। हीअ जेको प्रोग्राम आहे असां हर मंथली जेकी मॉक टेस्ट वठंदा आहियूं उनजी रिज़ल्ट एवॉर्ड अनाउंसमेंट कंदा आहियूं। ऐं उहे ॿार जेके इंजीनियरिंग जी यूनिवर्सिटी में इंजीनियरिंग सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी में सिलेक्शन थींदा आहिनि उन्हनि खे एवॉर्ड ॾियण लाइ अहिड़ी जेको तक़रीब जो हर साल मुनक़द कंदा आहियूं। उस्तादनि जो चवणु आहे त हर साल असीं शागिर्दनि खे मञता सर्टिफिकेट ॾींदा आहियूं जीअं शागिर्द महिनत करे पंहिंजी मंज़िल ॾांहुं सफ़र करे सघनि। आख़िर में राग जी महफ़िल पिणु मुनक़िद कई वई। कैमरा टीम सां गॾु गुलाम हैदर बालादी, आवाज़ टीवी न्यूज़, काज़ी अहमद।